बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त न असांजे सुमरा पाड़े में मस्जिद आहे, स्कूल आहे कि सुमरा पाड़ो हिकिड़ो जेको वॾो पाड़ो आहे। आसपास में ॿियूं बि जेके बरादरियूं जेके रहंदड़ आहिनि ऐं हीअ जीअं पाणी जी निकाली वारो जेको मसइलो थियो आहे ऐं इंतिज़ामिया हिन खे सही आहे न तरीक़े सां मसइले खे हलनि करण लाइ संजीदा कोन्हे। इन करे हींअर सुमरा पाड़े जे जेके घटियूं आहिनि एसि ताईं जो घरनि जे अंदरि पाणी जेको काइजी पियो आहे। जेकॾहिं इहा साॻी सूरत रही त आउं सम्झां थो त 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जो माण्हू ॿाहिरि कोन अची सघंदो ऐं ॿाहिरि जो माण्हू अंदरि कोन वञी सघंदो। इन सां ॿारनि जी तालीम जेका आहे सा बि मुतासिर थींदी ऐं जेके नमाज़ी जेके आहिनि उहे वीचारा मस्जिद शरीफ़ ताईं कोन वञी सघंदा। इन करे असांजो इहो जेको मुतालबो आहे त इहो जेको पाणी जी निकाली वारो मसइलो जल्दी हल कयो वञे। ये एहतजाज है ये सुमरा पाड़े में इन ओले पासे अक्सर करे ये पानी जो इशू थींदो आहे। लेकिन असांजो मुतालबो इहो आहे त हिनखे जल्द जो जल्द हल कयो वञे ऐं मुस्तक़िल बुनियाद तकरीबन जी बरसात पई है। बरसात पवण जे करे गुलशन केस कॉलोनी अंदर उते खॾो पइजी वियो ऐं जेको ड्रेनेज जी लाइनूं हुयूं उहे मुकमल तरीक़े सां तबाह थी चुकियूं। उते काफ़ी सारो नुक़सान थी चुको। ठीकु आहे, उन खां अलावा जेको पाणी अचे थो घुमराणी पाड़े खां थींदो सिर्फ नबी चौक ताईं, सिर्फ नबी चौक खां वेंदो आहे वरी इहे असांजी गुलशन फेस में ऐं इहे सभु लाइनूं वञी हिकिड़ी जॻह ते मिलनि थियूं। ठीकु आहे, त इन जो को बि अल्टरनेट कोन्हे ऐं इन मसाइल जे करे तक़रीबन हफ़्ते खां अची असांजे पाड़े में पाणी बीठल आहे। उन में सिर्फ नबी चौक बि शामिल आहे, उन खां अलावा गुलशन फेस बि शामिल आहे, सुमरा मोहल्ला सॼो ॿुॾो पियो आहे। तव्हां हींअर बि ॾिसो जेके बि स्कूल वेंदड़ ॿार आहिनि या मदरसे वञनि था ॿार या जेके वीचारा रोज़गार सां लॻा पियल माण्हू आहिनि जेके बि सभु परेशान लॻा पिया आहिनि। घरनि जे अंदरि बि पाणी अची चुको आहे ऐं ईअं सम्झी वठो त काफ़ी सारियूं भितूं कमज़ोर थी चुकियूं आहिनि, केॾी महिल उहे किरी सघनि। त बराए महिरबानी असांजी जेको आहे गुज़ारिश आहे इंतिज़ामिया खां महिरबानी करे असांजे हिन मसइले जो हल कढी हमेशह लाइ असां लाइ इन खां छुटकारो हासिल। वॾी महिरबानी। सुमरा पाड़े जे अंदरि जेको आहे गटरनि जो पाणी जो घरनि में बीठो आहे। रोड रस्ता सभु ॿुॾल आहिनि। हिकु त बीमारी जो मसइलो जेको आहे जीअं ड्रेनेज लाइन जेको किरी आहे हेठि अॼु हिन खे मुंहिंजो ख़्यालु 2 ॾींहं थियो आहे ऐं जेको आहे बरसाति जो पाणी निकिरे कोन पियो आहे गटर जो नालो ॾींहों ॾींहुं जेको परेशानी वधे पई आहे। अॼु जो मसइलो करे गुज़िरियल 8 सालनि खां इहो मसइलो आहे। हर साल इहे MP MLA ॾिसंदा आरज़ी कमु करे वरी हलियो वञंदा, वरी हर साल इहो ई माण्हुनि सां जेको मसइलो आहे। तंहिं करे इंतिज़ामिया खे खपे पंहिंजो मुस्तक़िल हल कढे ऐं जेसि ताईं पाणी न निकिरंदो तेसि ताईं आवाम जेको हिते झाड़ू हणी वेठी हूंदी। ऐं मुंहिंजो जेको आहे अर्ज़ु DC साहिब खे ऐं म्युनिसिपल चेयरमैन खे त बाबा जल्द अज़ जल्द इन मसइले जो हल कढनि ऐं पब्लिक जा जेको मसइला हल कनि। वरी महिरबानी।